सुप्रीम कोर्ट फौजी अदालतुनि जी कार्रवाई रोकण वारी दरख़्वास्त रद्द कई छॾी। आला अदालत तरफ़ां 23 जून वारी ॿुधणीअ जो हुकुमनामो बि जारी। जस्टिस याया आफरीदी इज़ाफ़ी नोट हणी मामले ते फुल कोर्ट जोड़ण जी तजवीज़ ॾेई छॾी। संदसि चवणु हो त फुल कोर्ट खां सवाइ फ़ैसिले जी क़ानूनी हैसियत न हूंदी। मौजूदा बेंच ते उथंदड़ एतिराज़नि ते चीफ जस्टिस खे ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, छाकाणि त उहो अवामी एतमाद जो मामलो आहे। वधीक संजीदा ॻाल्हि इहा आहे त बेंच जे मेंबरनि लिखत में एतिराज़ कया आहिनि। अटॉर्नी जनरल अदालत में वाज़े कयो त हिन वक़्तु कंहिं बि आम शहरी जो फौजी अदालत में ट्रायल न पियो हले। 102 ॼणनि जे घर भातियुनि खे धार धार फ़ोन करे आगाह कयो वेंदो। IMF जी मैनेजिंग डायरेक्टर सां चौथों भेरो राब्तो। वज़ीर आज़म राब्ते दौरान मुआशी सूरतहाल में बहितरी जा हदफ़ गॾियल कोशिशुनि सां हासिल करण जो अज़म वधायो। संदसि चवणु आहे त IMF प्रोग्राम जे नुक़्तनि ते इतफ़ाक़ ॾींहं ॿिनि में IMF जे फ़ैसिले जी शिकिल अख़्तियार कंदो। 1.5 लख पाकिस्तानियुनि समेत सॼी दुनिया मां 25 लख हाजिन अरफात जे मैदान में गॾु थी हज जो अहम रुकने वक़ूफ़ अरफात अदा कयो। हज जे ख़ुतबे बाद अल्लाहु अकबर जूं सदाऊं बुलंद। हज जे ख़ुतबे में चयो वियो आहे त इत्तिहाद ऐं ॿधी खां धार थींदड़ ते शैतान जो असरु थींदो आहे। मिटनि माइटनि सां बहितर वर्ता अख़्तियार करणु ज़रूरी आहे। नफ़रत बदिरां मोहबत जो पैगाम आम करणु घुर्जे। वालिदैन सां बहितर वर्ता कयो। गुनाह जे कमनि में सहकार न कयो। अल्लाह पाक हाजिन जो हज क़बूल करे। ईद वेझो ईंदे ई माल पिड़ियुनि में पीह वधी वई। महांगाई सबब जानवरनि जी ख़रीदारी में वॾे पैमाने ते घटिताई। ट्रांसपोर्टनि भाड़नि में बि इज़ाफ़ो करे छॾियो। मुसाफ़िर बीणा भाड़ा भरे पंहिंजे प्यारनि सां ईद मल्हाइण लाइ वञण ते मजबूर। सिंध सरकार जे छापनि बावजूद ट्रांसपोर्टनि जो भाड़नि में घटिताई खां इनकार। रूस मां कचो तेल खणी हिकु ॿियो जहाज़ पाकिस्तान पहुची वियो। कचे तेल सां भरियल जहाज़ क्लाइंट नोबल कराची पोर्ट पहुतो। जहाज़ जो बर्थिंग प्लान फाइनल थियण बाद तेल लाहण जो कमु शुरू कयो वेंदो। कराची जे मेयर मुर्तज़ा वाहब जो चवणु आहे त शहरनि जा समूरा मसइला तरजीही बुनियादनि ते हल कया वेंदा। समुंड जे पाणी खे फिल्टर करे घरनि ताईं पहुचायो वेंदो। कराची जा कुझु अहिड़ा इलाइक़ा आहिनि जेकी पाणी लाइ सिकनि पिया। बल्दिया वासियुनि जो चवणु आहे त खेनि पाणी घुर्जे। हब डेम लाइन जो सिस्टम 50 साल पुराणो आहे। बरसातुनि खां पोइ डेम भरिजी वेंदो। पुराणे केनालनि खे ख़तमु न कयो वेंदो। K4 मनसूबे जी लाॻत 125 अरब रुपया आहिनि। PTI अॻवान अली मोहम्मद ख़ान आज़ाद थियण बाद वरी गिरफ़्तार। पेशावर जे एंटी करप्शन वारी अदालत जे हुक्म ते PTI अॻवान अली मोहम्मद ख़ान खे जेल मां आज़ाद कयो वियो। एंटी करप्शन मूजिबि अली मोहम्मद ख़ान ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ ठीकनि में घोबिन जे इल्ज़ाम जो केस आहे। उन में खेसि गिरफ़्तार कयो वियो आहे। हैदराबाद जी अदालत पारस शाह क़त्ल केस में गिरफ़्तार जवाबदारनि जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी 5 जुलाई ताईं मुलतवी करे छॾी। पारस शाह जी घरवारी फरज़ाना शाह इल्ज़ाम हयो आहे त ॾेर सां शादी खां इनकार ते खेसि मुड़ुस जे क़त्ल जो ज़िम्मेवार करार ॾिनो वियो। 4 वरहनि जी न्याणी बि खसी आहे। हूअ संदसि वालिदैन भाउ ऐं मासा बेगुनाह आहिनि। साननि इंसाफ़ कयो वञे। नाले वारी आतिश सहर शाह पाण ते लॻंदड़ इल्ज़ामनि खे रद्द कंदे चयो आहे त भाॼई इदत जो मुदो पूरो थियण खां पोइ त वापसि न आई आहे। भाइटी अॻु बि साणनि गॾु रहंदी हुई। उन करे हाणे बि हुननि वटि आहे। संदसि भाउ जो क़त्ल कयो वियो। जांच में रंडक न विधी वई। हू त मामले जी तह ताईं पहुचण लाइ क़बर कुशाई लाइ बि तयारु आहिनि। जेकॾहिं भाॼई वारा बेगुनाह आहिनि त जांच में सहकार कनि। मीरपुर खास में नारी समरीन रोही सां शुरूआती मेडिकल रिपोर्ट में ज़्यादती जी तस्दीक। पुलिस शक जी बुनियाद ते गिरफ़्तार हिक ॼणे जी मेडिकल टेस्ट कराए जुज़ा लैब माणे छॾिया। डॉक्टरनि मूजिबि जवाबदार जा जुज़ा वरिता आहिनि। रिपोर्ट अचण बाद ख़बर पइजी वेंदी। मांझंदि भरिसां इंडस हाईवे ते तेज़ रफ़्तारी सबब कार पलटी। लाड़काने वासी डॉक्टर ज़ाल मुड़ुस फोत। 2 ॼणा ज़ख़्मी। फोतुनि में डॉक्टर सिकंदर शेख ऐं संदसि घरवारी फातिमा शामिल। मड अस्पताल मुंतक़िल।
मीरपुर माथेले भर पासे वारनि इलाइक़नि में उड़ी वबाई सूरत अख़्तियार करे वई। हिक ॾींहं में 3 मासूम ॿारड़ा फोत। 3 ॾींहनि दौरान फोतुनि जो अंग वधी 4 थी वियो। केतिराई ॿारड़ा बीमारी में मुब्तला। ॻोठाणनि जो चवणु आहे त फौरी तौर सिहत खाते जी टीम मोकिले ॿारड़नि जो इलाज करे संदन हयातियूं बचायूं वञनि। हैदराबाद पुलिस बैंकुनि मां फुर कंदड़ टोले जे 5 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। हथियार ऐं फुर कयल रक़म बि हथ। एसपी अलीना राजपाल जो चवणु आहे त जवाबदार कराची, हैदराबाद, टंडियल हियार समेत ॿियनि शहरनि में 10 खां वधीक वारदातुनि में मुलविस आहिनि। एसएसपी घोटकी ज़िले में ॾोहारनि खे हथियार फिटा करण जी आछ करे छॾी। कानूनी मदद लाइ कमेटी बि क़ाइम। एसएसपी तनवीर तुंजे जो चवणु आहे त हथियार फिटा कंदड़ ॾोहारनि खे कमेटी कानूनी मदद फराहम कंदी ऐं मथस वधीक को बि केस दाख़िल न कयो वेंदो। सीटीडी हैदराबाद पारां 2 धारदार कार्रवाइनि में 2 दहशतगर्द गिरफ़्तार करण जी दावा। सीटीडी जो चवणु आहे त कार्रवाइनि दौरान मटियारी मां, उसामा वट्टू ऐं टंडे मोहम्मद खान मां यासीन खे गिरफ़्तार कयो वियो। ॿिन्ही दहशतगर्दनि जो ताल्लुक टीटीबी सां आहे। संदन कब्ज़े मां हैंड ग्रेनेड ऐं धमाकेदार मादो हथ कयो वियो आहे। गिरफ़्तार दहशतगर्द सिक्योरिटी इदारनि ते हमलनि में बि मुलविस आहिनि। सिंध में ज़रई पाणी जो बहरान वधीक संगीन। आबादगारनि पारां एहतजाजी मुज़ाहिरा। नसीराबाद में पाणी जी खोट ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ धुरियुनि तरफ़ां एहतजाजी रैली मुज़ाहिरो। नवाब अली मोहम्मद में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। दोदापुर में भी पाणीअ जी खोट ख़िलाफ़ आबादगार रस्तनि ते निकिरी आया। एहतजाजी मुज़ाहिरो। खैरपुर में पाबंदी बावजूद सारिन जो फसल पोखींदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई। सारिन जो बेजारो साण दौरान असिस्टेंट कमिश्नर ऐं मुख़्तियारकार समेत रेवेन्यू अमले मथां हमलो। एसी ऐं तपेदार समेत 4 ॼणा ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। अमलदारनि जो चवणु आहे त सीटीडी जे हुक्म ते सारिन जो बिज पोखींदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई त पहोड़ बिरादरी माण्हुनि मथां हमलो कयो। बख्शापुर में डोमकी बिरादरी में जहे दौरान मारिजी वियल नींगर जो बड़ पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले। वारसनि पारां नोखफान जखराणी जो बड़ इंडस हाईवे ते रखी एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवान जो चवणु आहे त वाक़े में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। चीफ सेक्रेटरी हैदराबाद में ख़ानगी यूनिवर्सिटी में फायरिंग जो नोटिस वरितो। कमिश्नर हैदराबाद ऐं डीआईजी हैदराबाद खां रिपोर्ट तलब। कमिश्नर हैदराबाद ऐं सेक्रेटरी यूनिवर्सिटी बोर्ड खे ख़ानगी यूनिवर्सिटी जा मामला ॾिसण जी हिदायत ऐं आईसीसी क्रिकेट वर्ल्ड कप जे शेड्यूल जो ऐलान करे छॾियो। पाक भारत दंगल 15 अक्टूबर ते अहमदाबाद में थींदो। इवेंट जी पहिरीं मैच टाइटल जो दिफ़ा कंदड़ इंग्लैंड ऐं न्यूज़ीलैंड विच में खेॾी वेंदी। पाकिस्तान भारत जे 5 मुख़्तलिफ़ शहरनि में 9 लीग मैचूं खेॾंदो।